नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के इस्लामाबाद मां ख़बर ॾींदारूं सुप्रीम कोर्ट सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे चेयरमैन ऐं मेंबर्स खे कम जारी रखण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट जे फैसले खिलाफ़ सिंध सरकार जूं अपील्स ॿुधणी लाइ मंज़ूर कयूं वयूं आहिनि। अदालत हाई कोर्ट जे फैसले जे नतीजे में फारिग थियल ऑफिसर्स ऐं मुलाज़िमनि खे बि कम जारी रखण जी हिदायत करे छॾी आहे। ॿुधणी दौरान दलील ॾींदे एजी सिंध चयो त हाई कोर्ट सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे कानून खे गैर आइनी करार ॾिनो हो। न को ऑफिसर इन केस में दुर हो, न ई एजी सिंध जो मौक़िफ़ ॿुधो वियो। सुप्रीम कोर्ट समूरनि ऑफिसर्स जी अपील्स खे ॿुधणी लाइ मुक़रर करण जी हिदायत करे छॾी आहे। सिंध हुकूमत पब्लिक सर्विस कमीशन जो कानून मुअत्तल करण वारे हाई कोर्ट जे फैसले के सुप्रीम कोर्ट में चैलेंज कयो हो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।